ठीक है यार। तेरा क्या लसा को क्या लसा अजुआरा संभरिया था तनी तुंहिंजी दुआ खपे खानू बाक़ी अजुआरनि में एतिरो दम ई कोन्हे ॾाढो ज़ोरावर आहीं इतफ़ाक़ पुछी कोन ईंदो आहे अचर जेकॾहिं न कुतो चक पायो पोइ अचे वेंदासीं रुगो पलांद वठण में इहो त ख़ैरु आहे न। दुआ कुर्ब खानू तुहारो छोरो कावड़ियो थो वते विढ़ंदो छा? छोरा चाचा क्या तुनो थी चाचा खुश आई खानू तुहारो छोरो हाणे जवान थी वियो आहे जे जेल में वेह न त पोयां घर जो फिक्र न थींदी। कर ख़बर कीअं अचण थियो अथई? खानू मूसा खान में कमु आहे ख़ैर जो पुछा कयूंसि त अदा वारनि जो छा कई। यार मूंखे पाण अॼु मुलाक़ात ते वञिणो पर न वञी सघियुसि। अलाह ख़ैर कंदो सुभाणे ख़ैरंदा मिलींदोमांसि। हल भला रेस सां मिली अचूं। पुट बकरियुनि जो ख़्यालु कजांइ तारियूं खाई हिते ई वेही रहंदियूं मां मोटी थो अचां। जी बाबा। अचर रेस शहर न निकिरी वियो हुजे। खानू मोटी ईंदो राति उते रही त कोन पवंदो। अचर रेस आहिनि अचनि त पंहिंजी मर्ज़ी जा न अचनि त मर्ज़ी आहे मालिक असां हुननि खे छा था करे सघूं। खैर पाए तेरा गल्ला धकई दवा कमदार हां आचार खान गोठ वियो आहे अचे त पोइ झले उस महिमानी। हां वाह वाह अरे पर होशियारी सां काबू कजोस नजर सां गॾु सी विधे ही भजी वेंदो त तरागो फुल करे भजी वेंदो घबराए न कमदार हथ नहीं तो काडे विंदो नेठ तो मोटी इंदो न गोठ। हां देख रोज जैसी न मोटे पर बुधो चार जना एडो तो कुट जोस तक गुबा हो भनी सजोस भले उठो घर में रेडी उपाय न सजी जिंदगी चंगो कमदार हाणे मोकलाणी न आहे मेरा पार वहरे अजू मजुआ अज तो तहां जो मुर्छ वे दिसा हां दिसा शाम मन केर आवे जो जणी हल रे कमदार तुंजो छा मरन जियन हल बाबा वनी तू पंजे कम सा लगू हां छोरा ये तारी तोरा थिया ने बाबा लाविवा पिढ़े लाया पिढ़े वाला पके नाला साजा कदी बकिरियो हाय ने जूता न कडन से छोला कडने अरे तू जानो कमदार का जवाब तो नहीं तुझे मजा ला कल हो को बाहर नो हिंदलो फिर सवाल का जवाब तो क्या तो नहीं अरे कदू अजो अल्लो ए कर अल्लो अल्लो चुके
वञी पिणे खे सलाह ॾे चवंदा त मूंखे जेको कमदार जानवर सभु फड़ाया आहिनि हलो रे हलो सिर के तो कावड़ में ॾिसोसि अञा त हेॾिड़ो हुई जे पिणे अगरि वॾो थींदे त पिणे खां वधीक हरामी थींदे हलो वञ रे हिन पीउ पुटनि मारिजी विया आहियूं तूं छा थो सम्झे आचर त मां माठ करे वेहंदुसि रेस ॿुधण में आयो आहे त पुलिस अदा वारनि सां ॾाढो विढ़ी आहे। महलूं मुड़सनि ते ईंदियूं आहिनि आचर ख़बर आहे न ॾींहं ॿिनि में मां ॿिन्ही ज़मानत कराए वठंदुसि। रेस मुंहिंजे यारनि जी परत हुजे हानो ही तुंहिंजा यार आहिनि पर ही भाउर मुंहिंजी सॼी बाहि आहिनि मां हिननि खां सवाइ अधूरो आहियां। तूं छा थो सम्झे मां हिननि खे अकेलो मुसीबत में छॾे घर में वेही रहंदुसि। महिरबानी रेस इहे बि तव्हांजा अहसान। हलो अचर पोइ रेस असांखे इजाज़त। ईअं वरी कीअं वेंदव मानी खाई पोइ वञिजो। हिजाब न आहे रेस फुल लॻा पिया। बेफ़िक्र थी वञ आचर ॾींहं ॿिनि में मीर ऐं नबन ॿाहिरि हूंदा। मां कोशिश में आहियां वकील सां बि ॻाल्हाए छॾियो आहे हिन हाज़िरी ते न त ॿी हाज़िरी ते ज़मानत कराए वठंदुसि। रेस दुआ जी हमराही। चङो पोइ अलाह हुनखे बार सभु सणाई रेस बेड़ा ई पा। हा मीर सलाम ॾींदो। वालेकुम सलाम वालेकुम सलाम। चङो यारो यारी घबराए न दोस्त तोखे चयमि न असीं यारनि जा यार आहियूं तोखे अकेलो कोन छॾींदुसि। बस यार तुंहिंजी मर्ज़ी बाक़ी असां बि मौत क़बूल कंदासीं पोइ हिते न हटंदासीं। मूंखे बि तो जहिड़नि दोस्तनि जी घुर्ज हूंदी आहे जेके यारनि जे मथां सिर कुर्बान करण वारनि मंझि हूंदा आहिनि। असांखे बि उन्हनि मां ई पाईंदे दोस्त। त पोइ तो मथां बि सिर कुर्बान आहे। दोस्त त दोस्त पर दुश्मन जे दर तां पीतल पाणीअ जे वटे जो बि ही मीर क़दुरु कंदो आहे। जाते दोस्त मुंहिंजे लाइ पघर वाहींदा आहिनि मां उन्हनि मथां रत कुर्बान करे छॾींदो आहियां। जा रत कुर्बान करे छॾींदो आहियां। तो तां मुंहिंजो सिर कुर्बान आहे ऐं अधु राति जो बि अकल कंदे न त मीर खे पाण वटि ॾिसंदे इहो मुंहिंजो तोसां मुड़साणो वाइदो आहे। जा मुड़साणो वाइदो आहे मुड़साणो वाइदो। अरे छोरा वॾो को निभागो आहे तोखे अचूं बकरियूं जलजाए। बाबा कमदार बकरी तड़े ॾिनो ऐं मूंखे मार अथई। कमदार जी हा मजाल जो खानो जूं बकरियूं तड़े ऐं हुनजे छोकिरे ते हथु खणे। तूं हल हल तूं होश कर खानू होश कर। कमदार भॻो कोन थो वञे। पहिरियां अदा वारनि खे ॿाहिरि निकिरण ॾे पोइ कमदार खे बि ॾिसी वठंदासीं। शाबाश दई आचर मुंहिंजो छोरो पादर खाई अचे ऐं मां वेही इंतज़ार कयां। मां ईअं किथे थो चवां त कमदार खे छॾे ॾींदासीं पर जे हींअर को फॾो कंदासीं न त तूं ऐं मां बि जेल हलिया हलंदासीं। पोयां घर ख़ाली थी वेंदा पोइ मोर ठहंदासीं। कुझु बि थी पए आचर मां कमदार खे न छॾींदुसि। तूं हलणु नथो चाहीं त न हल बाक़ी मूंखे न रोक। जे नथो मुड़ी त पोइ हल
जेको थियो ॾिठो वेंदो। कमदार घणनि ॾींहंनि खां खोसंदो पियो अचे, घणी माठ कयमि, पर न ॿेली हू हाणे गाटे में अची पियो आहे। जेसिताईं कमदार खे साटो न ईंदो हू न मुड़ंदो। त पोइ हली था कमदार खे अॼु ई साटो ॾियूंसि। हल। ॿियो ख़बर आहे अञा खाटी तव्हांजी ॻाल्हि ख़तमु थी आहे छा? हाणे देरि न आहे कमदार, रुगो पासा वठी वठो। जल्दी जान छॾायो यार, पाणी बि छॾिणो अथव छा न? कमदार असांजो वारो शाम जो आहे। ठीकु आहे, तव्हां जान त छॾायो वठो, पोइ शाम जो बि ॾिसां थो आऊं। कमदार पाणी घटि आहे, नंबर कोन भरबो। मथां कंहिंजो वारो आहे? कमदार अॼु वारनि जो आहे। अॼु वारे खे चई छॾींदुसि, तव्हां पंहिंजो सॼो नंबर भराए पोइ अॼु वारे खे पाणी ॾिजो। ठीकु आहे? मुर्सी कयो बाबा, देरि न कयो यार। शुरू कयो हलां थो। लॻे थो कमदार ॻोठ निकिरी वियो हूंदो। न चरन, इहो कमदार जेसिताईं सॼो मुल्क न घुमंदो न, ॻोठ न वेंदो। निर्जो असली। पोइ हलूंसि बोरिंग वारे नंबर ते, मतां उते हुजे। हलणो आहे, छॾणो न आहे। पुत्र जल्दी बकरियूं काया है। अम्मा कमदार मारियो आहे ऐं चए पियो त ॿेर हेॾे बकरियूं न काए अचो। ॿियो मुल्क खुटो न आहे, हरू भरू ओॾां वञण जो कहिड़ो लाचार आहे? ओॾां त बाबा बकरी काए वियो। ऐं पिणे वरी काॾे वियो? बाबा ऐं चाचा आचार्य कमदार सां विढ़ण विया आहिनि। छोरा तूं उन्हनि सां ॻाल्हि कई छा? हा मां। अड़े वरी कहिड़ो लाचार हुई जो पिणे खे धार ॾिनई? अॻे ई झेड़े खां वतो तो सिकंदो कोई मिले त झड़ो क्या? भली कमदार खे पादर लॻनि। कमदार खे पादर हणंदा न त पिणे बि त सुखियो कोन वेही सघंदो, ॿुधाए छॾियां। ओ मां बाबा खे कुझु न करे सघंदा। ओ निभागा समझी छो नथो? कमदार खे ॿ लठियूं हणी ईंदो त पुलिस अची दर ते बीहंदी। बाबा शितो आहे शितो, पुलिस खां भॼी वेंदो आहे। कारो आ मुंह तुझो त तुझे बीह त काॾे वेंदे तूं? हां काॾे वेंदे? बीह ना। पी पुट नची मथो ख़राब कयो आहे। चोरनि धाड़नि खां सवाइ कुझु सुझे ई नथो। नकी कमकार करण दन छा चङी अची अणी आहे मां हिननि में। रे, लॻे थो मुंहिंजे थाल न था पई ॼाणा। मारींदा छा मूंखे?
भज रे कमदार भज न अज तू वे मरी भज बताया बता साई मां तो बस कर बता दो करो बस कर तब तो आचार 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 का सबसे बाहर आ जा तको हट जाओ बचाओ मुझे बस कर अजरा राजन अचण देन जिंदगी नई जिंदगी दुनिया मालिक नई जिंदगी ये तो मारे छड़ी ना दाल अरे अजू मजू अज तो भवारो कजो को अज तो नेता जो अज तो नेता जो ते काम निकली वाला मो मीर खान किथे हेणी तो न बोली थई रहे जो केड़े किताब में लिखियल आ मीर ऐं हेणी बोली मीर खान मां कोशिश में आया इंशाल्लाह तहांजी जल्द जमानत कराए वठंदुसि रज़ का ॻाल्हि न आहे ही जेल असांजो ॿियो घर आ हिते आहियूं त छा होॾां आहियूं त छा मीर खान जेकॾहिं कंहिं शइ जी ज़रूरत हुजे त ॻाल्हि कर रज़ कंहिं शइ जी बि ज़रूरत न आहे बसि पोयां जी पारत अथई अदा आचर अकेलो आहे हुनजो मिड़ई पियो ख़्यालु कजांइ खानू सां गॾु आचर बि राजन खे डांडा ॾींदो अथई मीर खान मिलई त सम्झाए छॾिजांसि चइजांइसि त कुझु वक़्तु थधो गुज़ारे जेसिताईं असां ॿाहिरि अचूं मीर खान सुभाणे तहांजी हाज़िरी आहे कोशिश कंदुसि त सुभाणे ई तहांजी ज़मानत कराए वठां वैसे तो ते मयार न आहे कोशिश त करी पियो वधीक असांजो नसीब मीर खान वकील सां ॻाल्हाए छॾियो आहे घणो करे सुभाणे ई तहांजी ज़मानत थी वेंदी हाणे मोकिलणी कान्हे चङो पोइ मोकिलणी कान्हे यार यार खानू ऐं आचर हद खां वधी विया आहिनि हिननि जा पर कटणा पवंदा ओ बाबो खुदा जो वास्ते नहीं कुछ बिलो करी न बिलो अज तो सिर ते विना आयो मुझो पर अजु मजे चौजो रसिया न मो समझिया मुके मोटर सही असा के दुख तो सिर्फ इन गाल जो त आचार बची किए वयो रोज रोज किस्मत आचर जो साथ कोन रींदी जेस तणी आचर के अस्पताल भेरो न कंदासी न तेस तणी ता सुख ता कोन वेंदा अस्पताल भेड़ो छाजे लाइ कयोसि क़ब्र हवाले ओए जेको थियो मां वेठो आहियां मोटर सा जो इरादो यो आहे त टंगू बाऊ भनी अधमो कयोसि अजू अधमो लाग तो खतरनाक होंदो थई असल सरी कुचला छडी से
किथे खून महांगो न पइजी वञे। आचर जो खून महांगो पवंदो, बाक़ी मां छाजे लाइ वेठो आहियां? जे आईंदो मिली वञेव न त सिधियो हणजोसि। मोतार आचर खे मारण मसलो न आहे, असां मिसकीन माण्हू पुलिस में अड़जी वेंदासीं, घर असांजा वीरान थी वेंदा। मजू घर जो फिक्र न कर, मां तव्हांखे ॾुखे वक़्त में कोन छॾींदुसि। बाबा जेकॾहिं पुलिस जो ज़िम्मो तव्हां खणो था न त आचर खे लेटाइण में असां देरि ई न कयूं। जे पुलिस तव्हांखे ॿधी वई न त ज़मानत मां कराईंदुसि, हिन जो खुटको न कयो तव्हां। ठीक आहे मोतार, अदावरी खे अस्पताल में अचण दे, बाक़ी आचर जो बिलो तव्हांखे असां करे था ॾेखारियूं। अचो था। मोतारा ने कुत्ते भी सहा न मारिया। विढ़ंदा कमदार विढ़ंदा, चोट ते विढ़ंदा, पर थोरो माहौल त गरम थियण ॾे न। मोतारा आचर अकेलो आ तभी लवाइन पिया, जब मीर ॿाहिरि निकिरी आयो त उन पाछुले खां बि छिड़कंदा बाबा।